सकाफ़ती दिहाड़े ते सिंध जी सकाफ़त जा रंग खैरपुर में भी निखरी पिया। नंढा वॾा पोढ़ा पका सभु अजरक ऐं टोपियूं पहिरे रैलियूं कढी सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स करे पंहिंजी क़दीम सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। इन हवाले सां खैरपुर मां पेश आहे शकील जामरी जी रिपोर्ट। पूरी सिंध जीअं खैरपुर में भी सकाफ़ती दिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। नंढा वॾा तोड़े ॿुढड़ा सकाफ़ती वेसन में रंगिजी सकाफ़ती ॾींहं खे भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। उन हवाले सां खैरपुर जे शहरिन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त क़ौमी ईद जो ॾींहुं आहे। तव्हां ॾिसो था सकाफ़ती ईद असां पूरी सिंधी क़ौम किथे बि रहंदा आहिनि, पूरी दुनिया में अॼु ही 6 डिसंबर मल्हाईंदा आहियूं हर साल जीअं। बस सिंध जी जेका सकाफ़त आहे हज़ार आहिनि, पर जॾहिं खां हिन काइनात जो वजूद आहे सिंध जी सकाफ़त तॾहिं खां आहे। उन जी गवाही मुंहनि जो दड़ो हड़ापा या पंहिंजो रनी कोट ऐं ॿिया आहिनि बि अजरक हीअ असांजी सिंध जी क़दीमी रवायत बि आहे ऐं असां सिंधी आहियूं। असां पंहिंजे जेको आहे जेके असांजा महिमान ईंदा आहिनि उन्हनि खे तोहफ़े तौर माना जेको आहे टोपी बि अजरक बि ॾींदा आहियूं। शहरिन जो चवणु आहे त हुकूमत खे घुर्जे त सकाफ़त जे हवाले सां तहक़ीक़ जे लाइ इदारा क़ाइमु कया वञनि। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।